सिंधी ॿोली जे हवाले सां ॿोलियुनि जे हवाले पंहिंजी ॿोली जे मामले में हमेशह एहतजाजी जो कमु थींदो आहे ज़िंदगी जेके मुख़्तलिफ़ शोबा आहिनि उन्हनि सभिनी माण्हुनि ॿोली जी तहरीक हिमायत कई आहे असांजे जेके सरकारी स्कूल आहिनि जेके तमामु नुमाइंदा आहिनि हर क़ौम जी पंहिंजी पंहिंजी नुमाइंदगी जेके बि मुल्क वेठा आहिनि उन्हनि में क़ौमी मादरी ॿोलियुनि जे हवाले सां कीअं मल्हाईंदा आहिनि तव्हांजा जेके मुल्क जो मादरी ॿोली वारा या बाक़ी जेको आहे उहो थोरो घटि पार्टिसिपेट करे जैसे हाणे जेका एहतजाजी आई आहे हाणे जेके आहिनि सभई शुरू जेके आहिनि पंहिंजे ॿोली जेके आहिनि चारई या पंज ॿोलियूं जेके वफ़ाक़ जे हवाले सां आहिनि उनखे पंहिंजो हक़ ॼाणण जे लाइ क़ौमी ॿोली करार ॾियण जे लाइ हाणे जेके इतिहास आहिनि ऐं जेके बि सियासी तंज़ीमुनि जा नुमाइंदा बि आहिनि उहे बि जेके असेंबलियुनि में आवाज़ उथारनि पिया अलाए छो हीअ जेको आहे असांजी सिंधी हुकूमत हूंदे सिंध जा जेके असांजा जेके नुमाइंदा आहिनि क़ौमी ॿोली करार ॾियण में अलाए कहिड़ी दिक़त आहे मां सम्झां थो त उन जेको सिंध में जेको इतिहाद आहे पार्टीअ सां उन पार्टीअ जे करे हे मजबूर आहे त असांजी क़ौमी ॿोली करार जेको आहे सभु जेके पाकिस्तान में घुरियूं आहिनि उहे हाणे सुजाॻ थी चुकियूं आहिनि पंहिंजी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण जे लाइ हाणे सुजाॻ आहे अदीब ऐं शाइरनि जी लफ़्ज़नि जी भेटा या लफ़्ज़नि जे हवाले सां जेको हलंदड़ आहे आर्टिस्ट डॉक्टर संजय हारून साहब मौजूदा हारून साहब जेको ही ॿोली जे हवाले सां आर्टिस्ट कहिड़ी मादरी ॿोली जे हवाले सां छा
छा सोचियो आहे छा कयो आहे